वडेरो सिजावल खान पियो ॻाल्हायां। वडेरो सिजावल या ॾोहारी सिजावल? इंस्पेक्टर पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए। तूं वडेरे सिजावल खान खां वाक़ुफ़ ई न आहीं। मां चाहियां थी त तूं हाणे शादी कर। मिठड़ी अम्मा, ही मां तोखे हथ थो ॿधा, मूंखे न चओ, छो जो मुंहिंजी दिलि में शाहीन जी मोहबत आहे। आदिल, लगे थो त तुंहिंजो पेट भरिजी वियो आहे। तो मूंखे सलाम बि न कयो। मां तुंहिंजो नौकर या गुलाम न आहियां जो तोखे सलाम कयां। मां मिसकीननि जो यार आहियां ऐं ॾोहारनि जो दुश्मन। तुंहिंजी एतिरी जुरत जो तो सिजावल खान खे ॾोही सम्झो। सिजावल, हिन में मुंहिंजी बहादुरी सम्झी या दिलेरी, पर तो इहो साबित कयो आहे त तो धाड़ियल शेरूअ जी ज़मानत कराए इहो साबित कयो आहे त तूं बि धाड़ियल आहीं, ॾोही आहीं, ज़ालिमा तूं। आदिल, इहो बि यादि रखजांइ त तूं घणा ॾींहं न बचंदे, छो त शेरू पंहिंजो भलान ज़रूरु कंदो। सिजावल, मूंखे ख़बर आहे त तूं कहिड़ो कारो नांग आहीं। तूं उहो नांग आहीं जेको पंहिंजे रिश्तनि खे ई ॾंगींदो आहे। तूं मुंहिंजी परवाह न कर। हल, हलण जी करे था। किथे ईअं न थिए जो मां तुंहिंजे खून सां पंहिंजा ई हथ लाल न कयां। हले था वञा थो, पर तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त सिजावल खान छा आहे। शोरो अली ने भागो भी अलाए गाड़ी हलियो थो वञे। अलाए गाड़ी भई हे ॿिए त न भई गाड़ी। अलाए हेॾे निकिरी वई, अलाए हेॾे, अलाए कहिड़े। अरे छोरा अली काॾे वई? अरे हे त गामी है असांजी, भला चोर त न काए विया। अरे छोरा अली, पुट अली, अली उथ त सही, उथ त सही। ने भागा में अलाए कोने नज़र नथी अचे सॼे घर में। अलाए चोर काहे विया, अलाए को ॿियो काहे वियो। उथ त सही, उथ, अचो त भॼा भॼा भॼा। पुट ख़बर नाहे त असांजी मींहुं केरु कढी वियो? बाबा इहो ॿियो को चोर न हूंदो, इहो आचर हूंदो। पुट इन किथे इल्ज़ाम हणण सां चोर नाहे थींदो। बाबा इहो इल्ज़ाम नाहे, इहो सच आहे। इहो शमू ऐं आचर चोर आहिनि।
पुट मां मञा थो त हू चोर आहिनि, पर ईअं के ते त इल्ज़ाम नथो हणी सघिजे न। बाबा ये ॿई चोर आहिनि, ॿियो को बि न। बाबा तोखे यादि आहे त आचर असांखे धमकी ॾिनी हुई। पुट ॿी ॻाल्हि खे छॾ, तूं वञी वॾेरे जलाल ख़ान खे दांह ॾे। हा बाबा, मां हींअर ई जलाल ॾे वञा थो, पर तव्हां पहिरों खणायो। पुट अली, पेरे खण सां कुझु न आहे थींदो। वीचारे गुलण जी मेंह न मोटी त पोइ असांजी मेंह काॾों मोटंदी। बाबा उहो गुलण हुयो ऐं मां पंहिंजो ॾोह वापसि कराईंदुसि। भाजाई अदो आदिल किथे आहे? आया न, आदिल तो ज़मीन ते निकिरी वियो आहे। ख़ैर त आहे? भाजाई गुलण पैसे जी लालच में पंहिंजी भेण खपाइण थो चाहे। भाजाई उहो बि गोहर सां जेको 60 साल जो आहे। अलाए छा थियो आहे गुलण खे, जो पंहिंजी मासूम न्याणी जी ज़िंदगी तबाह करण थो चाहे। अलाए कहिड़ी हुन जे अंदर में लालच अची वई आहे, जो पंहिंजी मासूम भेण खे हू खपाए थो, जेके हुन महिनत मज़दूरी करे पालियो। भाजाई मूंखे त हुन न्याणी जो ॾाढो ॾुख पतो आहे। जीअं जो ॿुधमि पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वई। तूं घणो परेशान न थी, रब साईं ख़ैर कंदो। लखमीरा ख़ैर त आहे? हिते मूंखे तूं अॼु कीअं घुरायो आहे? मिठड़ी अम्मा, मां हिकु दोस्त सां मिलण उन जे ॻोठ वियो हुयुसि। हुते मूंखे भेण सनम मिली। पुट लखमीरा कीअं आहे मुंहिंजी धीअ सनम? ख़ुशि त आहे न? भेण सनम बिल्कुलु ठीकु आहे ऐं अकबर हुन जो तमामु घणो ख़्यालु रखे थो। पुट लखमीरा हिकु दफ़ो मूंखे सनम सां मिल रहा है। मरण खां अॻु में मां पंहिंजी अखियुनि सां उनखे ॾिसणु चाहियां थी। मिठड़ी अम्मा जल्द हलंदासीं भेण सनम ॾे। ऐं ॿी ॻाल्हि त भेण सनम जो मूं वटि नंबर आहे। पोइ देरि न कर, जल्दी मूंखे धीअ सनम सां ॻाल्हाए। जी अम्मा, मां हाणे तो भेण सनम जो नंबर मिलायां। अदा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? जी भेण, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तोसां अमड़ ॻाल्हाइण थी चाहे? जी अदा। हेलो, हाँ सनम, कीअं आहे तूं सनम? सनम छा थियो? हिकु दफ़ो पंहिंजी चाची सां ॻाल्हाए त सही। चाची मां बिल्कुलु ठीकु आहियां। पर धीअ तूं रोई छो थी? ही गोड़ा ॾुख जा न पर ख़ुशी जा आहिनि। चाची तो मूंखे मां थी पालियो, पर मां तोखे ख़ुशी न ॾेई सघियसि। रब पाक तोखे दुनिया जी हर ख़ुशी ॾींदो सनम। बस धीअ, इहा सॼी त क़िस्मत जी मर्ज़ी आहे। चाचा साईं कीअं आहे ऐं बाबा जानी? उहो बिल्कुलु ठीकु आहे, तुंहिंजो बाबा जानी बि ठीकु आहे। हेलो सनम, लखमीरा ॻाल्हि कटिजी वई। पुट लखमीरा अॼु मूंखे धीअ सां ॻाल्हाए मुंहिंजी दिलि तो ख़ुशि करे छॾी। मिठड़ी अम्मा, मां त रब पाक खां हमेशह इहो ई चाहियो आहे त तूं ऐं बाबा जानी ख़ुशि रहो। छा थियो सनम? केरु हुयो फ़ोन ते? अकबर। चाची बि ॻाल्हाए मूंसां फ़ोन ते। वो फ़ोन छो बंदि कई? चाची सां ॻाल्हायां न। वालेकुम सलाम बाबा, कहिड़ा हाल अथई? ख़ैर आहे न? भोतार साईं मुंहिंजी राति जो मेंह चोराइजी वई ऐं मूंखे पक आहे
त मुंहिंजा चोर शमू ऐं आचर आहिनि। अली तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। तोखे तुंहिंजी मैं मिली वेंदी। आचर रात अलीअ जी चोरी करे ॾाढी ख़ुशी थी आहे। दिल सफ़ा ठरी पई आहे। ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि थो करे? सच पुछी न, जेका मूंखे ख़ुशी थी आहे न, तव्हां लफ़्ज़नि में बयान ई नथो करे सघां। मां जलाल, तूं ईअं कर, आचर जो नंबर मिलाए, मां ॻाल्हायांसि। जी अदा साईं। जी जलाल, हुकुम कर। हाँ आचर, अदा कमाल खान सां ॻाल्हायो। आचर, अलीअ जी मैं चोरी थी आहे ऐं हुनजो शक तो में आहे। पुतारा, मुंहिंजो यकीन कयो त मां अलीअ जो चोर न आहियां। जेकॾहिं एतबार नथो अचेव त पोइ मां भला साख ॾियण लाइ बि तयारु आहियां। ठीकु आहे, पर चोर जेको बि निकितो न, हुनजो जेको मां हशर कंदुसि त सॼो तर ॾिसंदो। पुतारा, मुंहिंजी जान ॾियास। बोतारा साईं, तव्हां जहिड़ा वॾेरा हूंदा न, हर ग़रीब जी मदद ऐं उन जी मालिकी कंदा, अल्लाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾींदो। बाबा साईं, चोर आचर ई आहे। अदा साईं, मां बि जांच कयां थो, पर मूंखे पूरी पक आहे त मैं जा चोर आचर ऐं शमू आहिनि। ठीकु आहे अली, हाणे मूं ॻाल्हाए बि छॾियो थो मांसि। तूं हल, तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो। ठीकु आहे बोतारा साईं, मां हलां। शमू, कमाल मुर्सा हलियो आहे आचर खां ॾो वटि। अरे हेॾे पीरू, ये बन्नी आहे, पिकनिक पॉइंट न आहे जिते टिकटॉक वेठो ठाहीं। अरे तूं ते नंढड़ी के खणी अचो घुमाई पियो, टिकटॉक पियो ठाहीं, मुंहिंजूं बकरियूं केरु चारींदो? हाँ हल, खण नंढड़ी के, नंढड़ी मुंहिंजे घर छॾ ऐं उतां बकरियूं खण, हली चार उथे हल। कमदार, माफ़ कर, वञा थो हाणे। हल हल हल, नंढड़ी मुंहिंजे घर छॾ, बकरियूं खण, चार वञी हल। ॾिसां त टिकटॉक कीअं थो ठहे। हाँ, अरे ही चोॾहीं चंड किथां आयो? हाणे त टिकटॉक में पूरो ई कोन थो थिया। ख़ैर, मोबाइल वञी तो ढोलूअ खे ॾियां, छोरो दुआऊं कंदो। आदिल, ॿी ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी? त गुलण पंहिंजी मासूम भेण, जंहिंजी उमिरि 12 साल आहे, गोहर सां शादी तो करणु चाहेसि। गोहर जी उमिरि 60 साल आहे ऐं उनजी भेण जी 12 साल, ऐं पैसे जी लालच में। मूंखे शर्म थो अचे अहिड़े भाइरनि ते जेके पैसे जी लालच में अची पंहिंजूं भेनरूं था खपाइनि। उहे भाइर न, उहे कासाई हूंदा आहिनि। तूं कमाल खान खे ॾिस। सीमा, मां पाण सम्झाईंदुसि गुलण खे। हुन मासूम न्याणी जी मां ज़िंदगी तबाह थियण कोन ॾींदुसि। हुन जे लाइ मूंखे कुझु बि करिणो पियो न त मां कंदुसि। अल्लाह करे को हालार भलाई करे, ये को पैसा त कयूं याशी कि ये तो मरी आसे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाल चाल? दुआ कुर्बान अल्हम्दुलिल्लाह। माल कैसा? तू बड़ा खुश है? खेरा दुआ अल्लाह कर। अल्हम्दुलिल्लाह। हेलो सारगा जी, ये वठ चेक
पूरे 3 लाख रुपयनि जो अथई वहीं पंहिंजो कर्ज़ ला। हलार मूंखे तुंहिंजी दोस्तीअ ते नाज़ आहे। हलार तो मुंहिंजी दोस्ती ते यकीन करे मूंखे तो पूरा 3 लाख रुपया ॾिना। सारंग तूं पैसनि जे करे परेशान हुई ऐं मां कीअं बर्दाश्त कयां त मुंहिंजो दोस्त पैसनि जे करे परेशान आहे। हलार अॼु खां पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ ते तुंहिंजो हक़ आहे। ही पैसा तुंहिंजी अमानत आहिनि ऐं तमामु जल्द तोखे मां वापसि कंदुसि। ठीकु आहे अदा, मूंखे तो ते यकीन आहे। हाणे मां इजाज़त वठां थो। अलाह भलाई कंदो। ओके, वॾी महिरबानी। जेसिताईं न तो जहिड़ो दोस्त मूंखे आहे त मां कॾहिं बि बुख न मरंदुसि। शेरू जे कॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, ऐं जे कॾहिं ढंग में अचे त टंगे छॾे। पंहिंजे भाउ ॾे फोन करे, फोन करीस त 10 लाख रुपया मोकिले। तूं मारियो वेंदे छो त शेरू जे कॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, पर जे कॾहिं ढंग में अचे त टंगे छॾे। सजणा जी वॾा डीस फोन त ॻाल्हाए। नंबर ॿुधायो पंहिंजे भाउ जो। हेलो केर? ॻाल्हाए भाउ सां। अदा मूंखे धाड़ेल न गवाह कयो आहे। अदा तूं सच थो चईं? अदा मुंहिंजी जान बचाए। अदा हिननि खे 10 लाख घुर्जनि। अदा अदा न त मूंखे मारे छॾींदा बेदर्दी सां। अदा भाउ कमाईंदे मिल्कियत न। ही ज़मीन छा पंहिंजो पाण खे बि खपाईंदुसि पर तोखे आज़ादु कराईंदुसि। अदा पुलिस खे न ॿुधाइजांइ। न अदा मां पुलिस खे न ॿुधाईंदुसि। अदा रब पाक पंहिंजो रहम कंदुई। ठीक आहे अदा। ठीक आहे अदा। 60 साल जे पोड़े अली गोरा सां तो परणाई। मुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी भेण आहे, इन में तोखे कहिड़ी तकलीफ़? हे पी पोड़ो पंहिंजे ॾोह जी तोखां माफ़ी वठण आयो आहे। अलीअ जेको गुनाह कयो आहे हिन पीउ खे ॾिसी उनखे पुट माफ़ कर। तो जड़े लालची इंसान खे पंहिंजे भाउ चवंदो बि शर्म थो अचे। बाबा यमड़ इहा तरबियत न ॾिनी। लालच 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 लालच